अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां शुरू करे रहिया आहियूं मैथ। अचो त मैथ शुरू करूं था नंबर्स खां। पहिरीं सम्झूं था त अॼु पढ़ंदा सम्झूं था कुझु टाइप्स ऑफ नंबर्स। पाण खे कहिड़े कहिड़े क़िस्मनि जा नंबर मिलनि था उहे पढ़ंदासीं। पहिरीं बुनियादी ॻाल्हियूं पढ़ंदासीं, पोइ इंशाल्लाह पाण रोज़ानो थोरा थोरा अॻिते पढ़ंदा हलंदासीं। ठीकु आहे। टाइप्स ऑफ नंबर्स पहिरियां पंहिंजी आहिनि नेचुरल नंबर्स। हिननि खे सिंधी में छा चवंदासीं? कुदरती अदद। कुदरती अददनि खे यानी नेचुरल नंबर्स खे ज़ाहिर छा सां कबो आहे? एन सां। सिंबल एन सां ज़ाहिर कबो आहे। ठीकु आहे। ऐं इहे शुरू थींदा आहिनि 1 खां। 1 2 3 4 पोइ डॉट मतिलबु त हीअ हलंदा वेंदा। ठीकु आहे। हिन खे पाण ॻणे न सघंदासीं, ईअं हलंदा वेंदा सो ऑन। ठीकु आहे। इनखे चइबो आहे नेचुरल नंबर। शुरू थींदा आहिनि 1 खां। पंहिंजो इहो थी वियो। ॿियो आहे होल नंबर्स। इन खे सिंधी में चवंदासीं सॼा अदद। ठीकु आहे। इनखे ज़ाहिर कबो आहे W सां। निशानी W सां ज़ाहिर कबो आहे। ऐं इहे शुरू किथां थींदा आहिनि? 0 खां। 0 1 2 3 4 ऐं हलंदा वेंदा। ठीकु आहे। ऐं इनखे पोइ पाण जेको ॻणे नथा सघूं, ईअं सो ऑन हलंदा वेंदा। ठीकु आहे। उनखां पोइ आहिनि पंहिंजा इवन नंबर्स। ॿधी अदद। ठीकु आहे। ॿधी अदद खे ज़ाहिर छा सां कबो आहे? ई निशानी सां। अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे अखर ई सां। इहे पंहिंजा ॿधी अदद कहिड़ा आहिनि? जिन खे ॿ जो खोड़ो लॻे ऐं जेको ॿधी अदद आहे उहो पंहिंजो पाण खे बि वंडे वञे। 2 4 6 8 10 12 16। ठीकु आहे। हिन सभिनी खे ॾिसंदा 2 जो खोड़ो बि लॻी वेंदो ऐं को ॿियो बि ॿधी अदद हूंदो लॻी वेंदो। 4 खे बि लॻी वेंदो, 2 जो खोड़ो 6 खे बि लॻी वेंदो, 8 खे बि लॻी वेंदो, ईअं सो ऑन। ठीकु आहे। हुन खां पोइ ऑड नंबर्स। इकी अदद। पंहिंजा शुरू निशानी ओ सां ज़ाहिर थींदा। हितां शुरू थींदा 1 खां। 1 2 5 7 11 13 डॉट सो ऑन। यानी हिनखे 2 जो खोड़ो नथो लॻी सघे। इकी अदद। पोइ आहे पंहिंजो प्राइम नंबर्स। हिनखे पाण छा चवंदासीं? मुफ़रिद अदद। पंहिंजा कहिड़ा आहिनि? उनखे कहिड़ी निशानी सां ज़ाहिर कंदासीं? P सां। ठीकु आहे। मुफ़रिद अदद पंहिंजा कहिड़ा आहिनि? 2 3 5 7 11 13 17 ईअं हलंदा वेंदा। मुफ़रिद अदद उहे हूंदा आहिनि जंहिंखे हिकु जो खोड़ो लॻे ऐं ॿियो सिर्फ़ु पंहिंजे पाण जो खोड़ो लॻे। ठीकु आहे। जी पाण डेफिनेशन चऊं त प्राइम नंबर्स is the one
which has exactly two factors। ठीक है, प्राइम नंबर उहे हूंदा आहिनि जिनखे एग्ज़ैक्टली टू फैक्टर हुजनि। हाणे ॾिसो ॿ आहे उहो वाहिद ॿधी अदद जेको मुफ़रद अददनि में अचे थो। उहो छो उहो ईअं त ॿ जा सिर्फ़ु ॿ जेके आहिनि फैक्टर आहिनि यानी जुज़ा आहिनि। हिकु ॿ ख़ुदि ॿियो हिकु ऐं टे आहे उहो बि आहे हिकु टे ख़ुदि हिकु टे खे पंहिंजो खोड़ लॻंदो हिकु टे खे टिक ॿियो हिकु जो खोड़ लॻंदो। ईअं पंज आहे पंज बि आहे हिकु पंज खे पंहिंजो खोड़ लॻंदो ॿियो हिकु जो खोड़ लॻंदो यानी उनखे एग्ज़ैक्टली जेके आहिनि टू फैक्टर आहिनि। पाण चई सघूं था which means it can be divided by only one। ठीक है, वन एंड itself। ये पाण ईअं ई सम्झो आहे न। हाणे ॿ आहे उहो हिकु त ॿ खे पंहिंजो खोड़ लॻंदो हिकु जेको आहे हिकु ॿी ॾू ॿियो हिकु जो खोड़ लॻंदो यानी आहिनि ॿ जुदा। ऐं टे आहे उनखे बि ईअं हिकु टिक जो पंहिंजो खोड़ लॻंदो ॿियो हिकु जो खोड़ लॻंदो। त प्राइम नंबर जो मतिलबु आहे उहे अदद जिनखे सिर्फ़ु ॿ जुदा थियनि ऐं उहे सिर्फ़ु वंडिजी कंहिंसां सघनि हिकिड़ो हिकु सां ॿियो पंहिंजे पाण सां। उहे आहिनि प्राइम नंबर। आई होप तव्हांखे इहो क्लियर थी वियो हूंदो। हाणे चऊं था मुरकब अदद जिनखे पाण अंग्रेज़ी में चवंदासीं कंपोज़िट नंबर। कंपोज़िट नंबर्स सिंधी में मुरकब अदद। ठीक है, मुरकब अदद कहिड़ा आहिनि इनखे ज़ाहिर कंदासीं सी जी निशानी सां। कंपोज़िट नंबर सी जी निशानी सां 4 6 8 10 12 14 16 18 ऐं डॉट 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 सो ऑन ये हलंदा वेंदा मुरकब अदद। ठीक है, हाणे ॾिसो मुरकब अदद जी डेफिनेशन छा थींदी। हाँ, पहिरीं पाण सिंधी में सम्झूं था जेके ॿ खां जेको आहे घटि में घटि जेको आहे टे जुदा हुजनि या टिनि खां वधीक हुजनि उनखे चइबो आहे मुरकब अदद। है कंपोज़िट नंबर has more than two factors। ठीक है, माना ॿिनि खां वधीक जुदा हुजनि। which means apart from getting divided by number 1 and itself। ठीक है, हिकु मुरकब अदद हूंदो उहो हिकु सां बि वंडिजी वेंदो ॿियो पंहिंजे पाण सां बि वंडिजी वेंदो एंड इट आल्सो divided by at least one integer or number। ॿिए बि वाधो ॿधी अदद सां वंडिजी वेंदो। ठीक है,
अच्छा हाणे ॾिसो त जेके मिसाली ॻाल्हि पाण 4 लिखियो ठीकु आहे 4 मुरकब अदद इनखे कहिड़ो खोड़ वञंदो हिकु लॻंदसि 2 बि लॻे वेंदसि ऐं 4 ख़ुदि हिन घणा फैक्टर थी विया 3 फैक्टर थी विया ठीकु आहे इहो पंहिंजो मुरकब अदद आहे छाकाणि त ॿिनि खां वधीक जुदा आहिनि 6 खे कहिड़ो लॻंदो 6 खे 1 बि लॻंदो 2 बि लॻंदो 3 बि लॻंदो ऐं 6 ख़ुदि बि लॻंदो हिन जा ॾिसो 1 2 3 4 फैक्टर थी विया ठीकु आहे मतिलबु ॿिनि खां जेको आहे न वधीक हुजनि ॿिनि खां जेको वधीक न फैक्टर जेको हूंदा उहे मुरकब अददनि में हूंदा ठीकु आहे हाणे ॿिए पासे पाण 5 ॾिसूं 5 खे छा लॻंदो 1 लॻंदो ॿियो ख़ुदि 5 लॻंदो आहिनि ई सिर्फ़ु 2 फैक्टर उहो मुरकब मुफ़रिद अदद में चए थो 4 6 8 12 तव्हां भले इहो प्रैक्टिस करे ॾिसो ऐं खोड़ हणी ॾिसोसि उनखे जेके आहिनि वधीक फैक्टर आहिनि हिकु बि लॻंदा आहिनि 2 बि लॻंदा आहिनि वधी अदद ऐं ख़ुदि 5 खोड़ बि लॻंदा आहिनि ॿियो वाधू अदद जेको हूंदो वधी उहो लॻी वणे वेंदा आहिनि हाणे पाण ॾिसूं था 1 खे त 1 न को 1 जेको आहे 1 हैज़ ओनली 1 फैक्टर 1 न को अचे थो प्राइम नंबर में न को अचे थो मुफ़रिद अदद में 1 न ई मुफ़रिद अदद आहे न ई मुरकब अदद आहे छो इन करे 1 जो सिर्फ़ु आहे ई 1 फैक्टर ठीकु आहे 1 जो सिर्फ़ु आहे ई 1 फैक्टर त 1 विच ते आहे न प्राइम नंबर्स में अचे थो न ई मुफ़रिद अदद में अचे थो ठीकु आहे न उहो सम्झी वञो त तव्हां खां किथे पुछनि त MCQ बची सघे थो त 1 प्राइम नंबर आहे या जेको आहे कॉम्पोज़िट नंबर आहे पर 1 जेको आहे न प्राइम नंबर आहे न ई मुफ़रिद अदद मुरकब अदद में अचे थो छाकाणि त 1 जो जुज़ो ई सिर्फ़ु हिकिड़ो अथसि 1 हुन खां पोइ थोरो ॾिसूं था पढ़ूं था इंटीजर्स नंबर ठीकु आहे उनखे लिखिबो आहे ज़ाहिर कबो आहे निशानी ज़ेड सां इनखे लिखण जो तरीक़ो कहिड़ो हूंदो आहे त हिते हूंदो आहे 0 विच ते हिन पासे हलंदा आहिनि सॼा अदद इवन नंबर 1 2 3 4 5 ऐं 16 ठीकु आहे हिन पासे वरी माइनस जो 1 माइनस जा 2 माइनस जा 3 माइनस जा 4 ऐं 16 हलाईंदा आहिनि हिन पासे हूंदा आहिनि वधी अदद एॾा हूंदा आहिनि वाधू अदद इहे हूंदा आहिनि छा इंटीजर्स नंबर ठीकु आहे उमेदु आहे तव्हांखे हीअ जेके कुझु पाण तव्हां ॾिसो पाण हीअ जेके नंबर्स पढ़िया टाइप्स ऑफ नंबर उनमें पाण पहिरीं नेचुरल नंबर पढ़िया उनखे जंहिंखे कुदरती अदद चइबो आहे ऐं इनखे ज़ाहिर कबो आहे निशानी इन सां इहे 1 खां शुरू थींदा आहिनि ठीकु आहे ऐं इहे हलंदा वेंदा आहिनि नामहदूद आहिनि सॼा अदद इनखे होल नंबर्स चवंदा आहियूं अंग्रेज़ी में इनखे W सां ज़ाहिर कबो आहे ऐं इहे शुरू थींदा आहिनि 0 खां उनखां पोइ पाण वधी अदद पढ़िया इवन नंबर्स 21 अदद पढ़िया ऑड नंबर्स ठीकु आहे मुफ़रिद अदद जंहिंखे प्राइम नंबर्स चइबो आहे ऐं उनजी तव्हां जेको आहे डेफिनेशन बि जेको सम्झी हूंदी तव्हां त उन्हनि जो मुफ़रिद अददनि खे सिर्फ़ु हिकु जो खोड़ो लॻंदो आहे ऐं ॿियो 2 जो खोड़ो लॻंदो आहे ठीकु आहे ॾिसो प्राइम नंबर्स इज़ द one which has exactly 2 factors which means it can be divided by only one and itself हिकु जो खोड़ लॻंदा आहिनि ॿियो पंहिंजो पाण जो खोड़ लॻंदा आहिनि उहो प्राइम नंबर कहिड़ो बि हुजे 2 थी वियो 3 थी वियो 7 थी वियो ऐं 11 थी वियो ठीकु आहे तव्हां भले खोड़ हणी ॾिसो न हिकु जो लॻंदा आहिनि ॿियो पंहिंजो पाण जो लॻंदा आहिनि
उन खां पोइ कंपोज़िट नंबर्स मुरकब अदद ऐं मुरकब अदद 5 4 6 8 10 12 ईअं सवान हलंदा वेंदा। ऐं हिनजी बसि ॾिसी वञो कंपोज़िट नंबर which has more than 2 factors, which means apart from getting divided by number 1 and itself. हिकु जो बि लॻी वेंदनि खोड़ो ॿियो पंहिंजो पाण जो बि लॻंदनि. It also divided by at least 1 integer or number. ठीकु आहे. ऐं हाणे पाण हिते ॾिसो मूं मिसाल पे ॾिनो कुझु 6 थी वियो 4 थी वियो. हिननि खे हिकु जो बि लॻे थो खोड़ो 2 बि वञे वेंदो ऐं चोही जेको पंहिंजो पाण बि वञे वेंदो ऐं 6 बि थी वियो ईअं. ठीकु आहे. ऐं हिकु जेको आहे उहो न ई मुफ़रद अदद आहे न ई मुरकब अदद आहे, उहो विच ते हूंदो आहे. ठीकु आहे. ऐं इहो किथे बि तव्हां खां टेस्ट वग़ैरह में अचे त तव्हां इहो ॿुधाईंदा त हिकु जेको आहे उहो नाइदर जेको आहे प्राइम नंबर आहे ऐं न ई जेको आहे मुरकब अदद आहे. हुन खां पोइ पाण तरह पढ़िया इंटीजर्स नंबर खे ज़ेड सां ज़ाहिर कबो आहे. इहे 0 हूंदो आहे. ठीकु आहे. हिन पासे हूंदा सॼा ॿधी अदद, हिते पाण खे प्लस ॾियण जी ज़रूरत न हूंदी ऐं इहे पाण ईअं लिखंदा आहियूं. खॿे पासे हूंदा आहिनि जेके माइनस नंबर, जंहिंखे पाण -1 -2 ईअं लिखंदासीं. ऐं आई होप तव्हांखे हीअ लेक्चर सम्झ में आयो हूंदो ऐं सम्झो. इंशाल्लाह पाण जेको आहे ॿिए लेक्चर में मिलूं था वरी ॿिए कंहिं टॉपिक सां गॾु. अल्लाह हाफ़िज़.